और जेको पंहिंजी नेकी थो करे, जेको पंहिंजी तारीफ़ थो करे न, क़ुरान तो फरमाए थियो अल्लाह सुब्हानहू व तआला ते कूड़ खे ॿधे थो, जो कूड़ खे ॿधे थो, जेको ख़ुदा जे मथो जेकॾहिं कंहिंखे ईअं चयो यार तूं त जन्नती आहे, माज़ अल्लाह ख़ुदा ते कूड़ थो ॿधे, ख़ुदा तोखे सर्टिफिकेट ॾिनो आहे छा? हाँ इंशाअल्लाह उम्मीद रख, इहा जुदा ॻाल्हि आहे वरी। हाँ तू फलाना जन्नती आहे, तू फलाना माज़ अल्लाह जन्नती आहे। ये अशरतुल मुबशरत 10 सहाबिया जो अल्लाह जे तरफ रसूल के बिशारत मिली, धन के बिशारत दे। आज केड़ो नबी आ माज़ अल्लाह जो पी करे बिशारत दे तू जन्नतिया, तू जन्नतिया, तू जन्नतिया। या उम्मीद रखी सके तो इंशाअल्लाह ताला खुदा जरूर इंशाअल्लाह उम्मीद आसा खुदा जन्नत मोकली। ये जुदा गाल आई है। पर डायरेक्ट के जे मतो यार तू तो जेरे जन्नतिया दा ए पान माशरे में ही करे ई चंदा तू तो यार जेरे जन्नतिया यार सफा गुनाह सब तो के खुदा माफ करे छजा। तो भांकणो असा जो कम बा, बाकी हाणे माफी खुदा जे हथ में या के ज़ाहिर करे थोड़ी नहीं। फरमाई जेको इए तो जे दुनिया जे अंदर छा उनजरो कैफ यफ्तरून अलल्लाहि कज़िब, तो तू सब माफ जन्नतिया तू सब माज़ अल्लाह। वरी के एकड़ा वटि सब तू जन्नमिया माज़ अल्लाह, और तू जन्नमिया बस खुदा जो कसम तू जन्नमिया। और इए जे करे को मानू कसम खणी जे करे के चे तो माज़ अल्लाह जन्नमिया, खुदा एड़े मानू के नाराज करे जन्नमी पाण के ठोकी दो माज़ अल्लाह। और खुदा जी साथ ते कसम खण वरी मिशकात में रिवायत अची थी, मिशकात शरीफ रिवायत अची थी बनी इसराइल जा ब दोस्त हुया। एकड़ो दोस्त आबिद इबादतगार हुयो, आलिम न हो। बियो दोस्त उन्हीं जो कहीं गुनाह के अंदर मुलविस हो, ईमान हुयस पर कहीं ऐब के अंदर मुब्तला हुयो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़ियो बयान करी बुधायो। फरमायो त आबिद जेको हुंदो इबादतगार, और इबादतगार जेको खाली आबिद हुजे न उन जे कड़े शैतान तमाम घणो हुंदो आहे, उन गवाही मुडारींदो आहे। वो वरी पांजी इबादत ते फखर करे वरी बे जा हल्का हल्का बे ऐब कणंदो वड़ तू हिया तू हिया तू हिया तू हिया, वो पाण करे मुतबर समझींदो जफा वरी। खुदा इड़ी इबादत को बचाए जेके तकब्बर ते पहुंचाए। वो बे जी नमाज के समझंदो ही कोनी को। वो हुन जो ई दरवेश पांजी ई नमाज दिमाग इबादत सी करे बे दोस्तां जो मिलदो। हदीस पाक में यो जिक्र थल कोने को तो जो गुनाह केड़ो, पर उन्हें जे कबीरे गुनाह जे अंदर मिली करे चवंदो त हे छा तो करे, ज़ुल्म तो करे, हेड़ो गुनाह तो करे। वो अगलो गुनाहगार चवंदो रब्बी गफूर, अता तू छड मुंजो रब मेहरबान आ, माके माफ कंदो। मायब जे अंदर काबू थियल मुझे अंदर फॉल्ट आए, मुझे अंदर गुनाह आए, पर चवंदो ज़रदार व रब्बी गफूर। हदीस पाक जा लफ्ज़ आहिनि मुंजो रब मेहरबान आ, माके माफ कंदो। मां रब को माफ़ी घुरदो आहियां। हिकु चकर ॾिठेसि, ॿियो चकर ॾिठेसि, हुनजो जवाब इहो हूंदो रब्बी गफूर। टें चकर, चौथे चकर अंते आबिद हो पंहिंजी इबादत ते कावड़े जी करे चयसि वल्लाहि ला यगफिरुक, खुदा जो कसम खुदा तोखे माफ़ कंदो ई न। खुदा जे मथों कसम खणी करे जी खुदा तोखे माफ़ कंदो ई न। मुझे हुजूर फरमाया त अल्लाह इन लफ्ज़न ते नाराज़ थी वियो, बिनी खे मारे, गुनाहगार खे भी हुन आबिद खे भी मारण खां बाद पंहिंजे हुजूर में बीहारियसि। हुनखे चई तो गुनाह छो कंदे, चई तुंहिंजी रहमत में उम्मीद हुई। मां चवंदुमि रब्बी गफूर, तुंहिंजी रहमत मांखे अल्लाह उम्मीद हुई। और तू हिन जो गुनाह ॾिसी करे तू ईअं छो चो त तोखे खुदा गुनाह मुंहिंजे मथों तो कसम कयो त खुदा जो कसम खुदा तोखे माफ़ कंदो ई कान। रब धमकी ॾेई करे फरमाए थो मन यतआला अलैया, तू मुंहिंजे मथों आ। रब तो फरमाए तू मुंहिंजे मथों आ, तू गवर्नर हुई, मुंहिंजो वज़ीर हुई, मुंहिंजो मुशीर हुई, माखो वधीक तू मोतबर हुई। तू केर हुई जो कसम खणी तो चए तो खुदा माफ़ न कंदो? केर थींदो आहे मुंहिंजो
हुजूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके चई त तोखे माफ़ तो कयईं, हिनके चई तूं मुंहिंजी रहमत खे बंदि कयो आहे, क़ाबू कयो थी, तो कसम खणी बीठो हल जहन्नम में, त ख़बर थी पवे हल जहन्नम में, हलो हेॾे में। हिकिड़ा जाहिल इंसान बी करे चवंदा ख़ुदा तो ख़ुदा माफ़ कंदो ई न, तूं जहन्नम में आहे, तूं माज़अल्लाह, छो तो तुंहिंजे हथ में फ़ैसिला आहिनि छा? इहो फ़ैसिलो कंहिं नबीअ जे हथ में कान्हे। सवा लख अंबिया कंहिं उम्मतीअ जो गुनाह ॾिसी करे ख़ुदा जी ज़ात जो कसम कंहिं नबी ईअं न चयो त तूं जहन्नम में आहे। सवा लख अंबिया मूं कंहिं बि नबीअ कंहिं गुनाह ते, कंहिंजे इंसान जे बदकारीअ ते कसम कयो हुजे त तूं जहन्नम में आहियां, ख़ुदा तोखे माफ़ न कंदो। ऐं असां जाहिल इंसान वेही संग साथ के अरे तुम जहन्नम में आहे, तोखे ख़ुदा माफ़ कंदो ई न, अब मां कसम तो खणा तूं बस जहन्नम में आहे, माज़अल्लाह। अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला ख़बरदार न कजो जेके पंहिंजे पाण खे जहन्नम में पहुचाइण वञनि। रब थो फरमाए उन्ज़ुर कैफ़ यफ़्तरूना अलल्लाहिल कज़िब, ॾिस त सही कीअं था इहे ॿधनि अल्लाह ते कूड़, अल्लाह ते कूड़ था मणी था वठनि। ख़ुदा इहा फ़ैसिला पंहिंजे हथ में कया आहे। ख़ुदा त महिरबान आहे, ख़ुदा त बाझारो आहे, ख़ुदा त रहीम आहे, रहम, यानी एॾी ख़ुदा जी बाझा, एॾी ख़ुदा जी बाझा जो बयान करण खां मथे जो अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे बि माफ़ की। जेके छा चऊं, सिर्फ़ एतिरो चऊं त ख़ुदा खे असांजो मुंहुं ॾेखारण जो कान्हे, को असां मथे करे ख़ुदा ॾे मुंहुं कीअं केॾो गुनाहगार आहे। इन नरमी, इन आजिज़ी करण जे करे बि ख़ुदा उन्हनि खे माफ़ करे छॾियो। रब तो वक़फ़ा बिही इस्मम मुबीन, रब तो वर्मातन के इस्म मुबीन इहो चिट्टो गुनाह काफ़ी तन जहन्नम जे वञण जे लाइ, माज़अल्लाह। अल्लाह ख़ुद आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे पंहिंजी तारीफ़ करण खां बचाए। असांखे जेकॾहिं ॿियो को तारीफ़ करे उनखे मना कजे त असांजे साम्हूं असां अहिड़ा गंदा गुनाहगार हूंदा, असांजी तारीफ़ न करंदा। अल्लाह ख़ुद आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला तकबर खां बचाए, ए दुनियावी ख़राफ़ात को बचाए। अल्लाह सुब्हानहु व तआला इन ईंदड़ अज़ाबनि को असांखे बचाए। ये ॾिसो था कंहिं महिल माकड़ थी लहे, कंहिं महिल फसल तबाह, कंहिं महिल छा, कंहिं महिल छा, कंहिं महिल छो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा असांजे मथां अज़ाब अचनि था। इहे अज़ाब छाजा आहिनि? गुनाहनि जा आहिनि। गुनाह वधी वियो आहे, इंतिहा दर्जे जो गुनाह वधी वियो आहे, उरियानी वधी वई आहे, फ़ाहिशी वधी वई आहे, बदनज़री वधी वई आहे। इहो ईअं मस्जिद में झट आयासीं त अल्लाह हुई क़यामत खां यादि आई, ॿाहिरि निकितासीं वरी ओढ़े जा ओढ़ा, दुनिया खाई वई आहे, नफ़्स खाई पियो आहे। ईअं इंसान खे ईअं गुनाह ॾिसी 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 ईअं जे ॾिसूं था त बसि ईअं क़यामत मथां थी अचे। ईअं जे ॿाहिरि ॾिसूं था त किनो लॻो पियो आहे, ॾींहों ॾींहुं उरियानी, बेहयाई, बुछड़ाई, बेअदबी, नंढ वॾाई का रही कान्हे का, त नंढो छा आहे वॾो छा आहे। वॾी असांजे इन रिवाज जे अंदरि ख़ुदा ॼाणे थो इहा बीमारी अची वई आहे। वॾे खे वॾो सम्झे नथो, नंढे खे नंढो सम्झे नथो, हर हिकिड़ो पंहिंजे हथ में पंहिंजा फ़ैसिला पाण खे बीठो आहे, फ़ैसिलो बसि मांखे करिणो आहे बसि। इहा गुनाहनि जी नक़्द सज़ा हूंदी आहे। अल्लाह ख़ुद आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला असांजे हुक्मरान खे चङा आणे। असांजे मथां जेके हुक्मरान, जेके बछल, जेके मुसलत कयल आहिनि, अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे निजात अता फरमाए। ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे के चङा हुक्मरान ॾे, सुठा के अख़लाक वारा, के मोमिन, के मुस्लमान, मर्द मुजाहिद, मुल्क जे मुस्लमाननि जो तीअं असांखे छा अल्लाह सुब्हानहु व तआला हुक्मरान मुस्लमान नसीब कयो। वॾो नंबर मुल्क जे मथां इहो हूंदो आहे, सल्तनत ऐं बादशाही जो हुकुम वॾो तमामु घणो हूंदो आहे। अल्लाह ख़ुद आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला असांजे मथां इहे जेके आहिनि चङा बड़े सुठा, बुरनि खां, बद अख़लाक़नि खां, किननि खां अल्लाह सुब्हानहु व तआला असांजी जान छॾाए, निजात करे। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।